मीम मुर्शिद कामिल ओ सहीड़िए जेड़ा दो जग खुशी विखावे हू पहले गम टुकड़े दा मेटे वत रब दा राह समझावे हू। इस कलर वाली कंधी नू चा चांदी खास बनावे हू जिस मुर्शिद इथे कुछ न कीता बाहू ओ कूड़ी लारी लारे लावे हू। तर्जुमो कामिल मुर्शिद अहिड़ो हुजे जेको ॿिन्ही जहाननि जी ख़ुशी ॾेखारे, पहिरें मानीअ जो ग़म दुनिया जो मिटाए ऐं उन खां पोइ अल्लाह ताला जी राह सम्झाणी। कामिल मुर्शिद अहिड़ो हुजे जेको तालिब अल्लाह जे कलर वारी कंधीअ खे ख़ालिस चांदी बनाए, यानी उनखे ज़ाती इस्म सां साफ़ ऐं शफ़ाफ़ बनाए छॾे। ऐं बाहू जंहिं मुर्शिद हिन जहान में कुझु न कयो त उहो मुर्शिद सिर्फ़ु कूड़ा दिलासा ॾिए थो।